नासिना वाक़िया कंदासीं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त फ़ौज सियासी मामलनि में मुदाख़लत न कंदी। सियासी मामलो सियासतदाननि खे तय करणो आहे। इस्लामाबाद में यौम पाकिस्तान जी मरकज़ी तक़रीब बाद शकरपिनिया परेड ग्राउंड में सहाफ़ियुनि ऐं नौजवाननि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त सियासतदान सुबुह जो विढ़ंदा आहिनि, शाम जो गॾु वेही चांहि पीअंदा आहिनि। फ़ौज सियासतदान जे मामलनि में न पवंदी, सियासतदान पंहिंजा मामला पाण हल कनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त बलूचिस्तान ऐं फाटा जी तरक़ीअ लाइ कमु करे रहिया आहियूं। पाक फ़ौज मुल्क दुश्मन क़ुवतनि सां महाडो अटकाइण लाइ तयार आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त फ़ौज सियासी मामलनि में मुदाख़लत न कंदी। सियासी मामलो सियासतदाननि खे तय करणो आहे। इस्लामाबाद में यौम पाकिस्तान जी मरकज़ी तक़रीब बाद शकरपिनिया परेड ग्राउंड में सहाफ़ियुनि ऐं नौजवाननि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त सियासतदान सुबुह जो विढ़ंदा आहिनि, शाम जो गॾु वेही चांहि पीअंदा आहिनि। फ़ौज सियासतदाननि जे मामलनि में न पवंदी, सियासतदान पंहिंजा मामला पाण हल कनि।